जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां हिन व्लॉग में। हाणे टाइम थियो आहे 7:15 ऐं हाणे असां आया आहियूं हेठि वॉक लाइ। ऐं ध्रुविका जेका आहे उहा साइकिल हलाए रही आहे। हाय त ध्रुविका। तो जय झूलेलाल। सनराइज भी तो ॾिसण जो ॾिसो होॾे। कैमरामैन तव्हांखे मज़ो अचे त सॼो व्लॉग ॾिसी करे अचे तो त लाइक दॿायो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। वॉक तां अचण खां पोइ मुंहिंजी जेका एलोवेरा जूस रहियल हुई उहा मां पीती। नोनी ऐं आंवला जूस मां पहिरियों ई पी वई हुयसि। उन खां पोइ असां सनानु पाणी करे पूॼा कई। उन खां पोइ असां हाई प्रोटीन वारो नाश्तो कयो, यानी कि एग ऑमलेट ऐं ब्रेड। हाणे असां नाश्ते खां पोइ वरी चांहि पी रहिया आहियूं ऐं थोरी देरि टीवी ॾिसी रहिया आहियूं। उन खां पोइ असां खाईंदासीं आहे संडे ऐं असां संडे स्पेशल लंच में ठाहिण वारा आहियूं नॉनवेज में असां ठाहींदासीं सिंपल झींगा पुलाव ऐं साए मसाले में तरियल मच्छी। उन लाइ असां हिकु बटलियो रखियो आहे गैस ते। उन में विधो आहे तेल में विझंदासीं खड़ा मसाला, अधु चमिचो जीरो, 1 इंच दालचीनी जो टुकड़ो, 4 खां 5 लौंग, 4 नंढा फोटा, 3 नंढा तेज पत्ता ऐं 8 खां 10 कारा मिर्च सॼा। इहे फ्राई करण खां पोइ असां हिन में विझंदासीं बसर ऐं अदरक सनी कटियल। इहो असां तेसि ताईं पकाईंदासीं जेसि ताईं बसर ट्रांसपेरेंट थी वञे, आर पार ॾिसणु अचणु लॻे ऐं जेका अदरक आहे उनजो कचोपन हली वञे। जेसि ताईं बसर पिंक थिए असां कटंदासीं टमाटा जेके असांखे हिन में विझणा आहिनि। इन में असां 2 सावा मिर्च बि सॼा विधा आहिनि ऐं अगरि तव्हांखे वधीक तिखो खाइणो हुजे त तव्हां 4 खां 5 सावा मिर्च विझी सघंदा आहियो। पर मुंहिंजी गुड़िया आहे उनखे बि खाराइणो आहे, इन करे मां हिन में सावा मिर्च घटि विधा आहिनि। हाणे असां कटूं था तेसि ताईं टमाटा जेके असांखे विझणा आहिनि। त असां हिन में विझंदासीं 3 टमाटा। उहे टमाटा मीडियम साइज़ में असां कटे चुका आहियूं ऐं हाणे असां वेट था कयूं कि इहे ट्रांसपेरेंट थी वञे। जीअं ई ट्रांसपेरेंट थींदो असां हिन में विझंदासीं मैरिनेटेड झींगनि खे मैरिनेट करण लाइ मां हिते 1 किलो झींगा खयां आहिनि। उनखे चङी तरह 2-3 पाणिनि मां साफ़ु करे उन खां पोइ लूणु ऐं हैड विझी करे मैरिनेट कयो आहे। हाणे असां हिन में इहो विझी छॾियो, विझी करे मिक्स कंदासीं ऐं विझंदासीं सुका मसाला। झींगनि खे पकाइणु ॾाढो सवलो थींदो आहे ऐं उनखे वधीक टाइम बि न लॻंदो आहे पकण में। त असां इन करे कचा चांवर रखिया आहिनि, हिन में पिसाए रखिया आहिनि मां बासमती चांवर। अदरवाइज़ ॿी काई बिरयानी हुजे जीअं फिश बिरयानी या मटन बिरयानी त असां चांवरनि खे हाफ बॉइल करे छॾींदा आहियूं, पर हिन में असां कचा चांवर यूज़ करण वारा आहियूं। हाणे असां हिन में विझूं था सुका मसाला, लूणु असां पहिरियों ई झींगनि में विझी चुका आहियूं त इन हिसाब सां असां लूणु थोरो घटि विझंदासीं। सिर्फ़ु चांवरनि मसाले जे हिसाब सां विझंदासीं। अधु चमिचो हिन में विधो आहे मां ॻाढ़ा मिर्च। 1 चमिचो भरे करे असां हिन में विधा आहिनि कुटियल धाणा, 1 खां 1.5 चमिचो। उन खां पोइ असां हिन में थोरो अमचूर पाउडर विधो आहे। मूंखे अमचूर जाम वणंदो आहे, उनजी टेस्ट ॾाढी वणंदी आहे, इन करे मां हर हिकु रेसिपी में विझंदी आहियां। हाणे असां हिते विझूं था फिश मसाला। अगरि तव्हांखे फिश मसाला कान्हे त चिकन मसाला या मीट मसाला बि इन जी जॻह ते यूज़ करे सघंदा आहियो। ऐं थोरो शाही बिरयानी मसाला असां हिन में विझंदासीं। उहो विझण खां पोइ असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं ताकी मसाला जेके आहिनि उन्हनि जो कचाइप हली वञे ऐं मसाला चङी तरह एरोमेटिक थी वञनि, उन मां ख़ुशबू अचणु चालू थी वञे। गॾु ई गॾु असां सुठो कलर अचण लाइ विझंदासीं कश्मीरी ॻाढ़ा मिर्च। उन सां सवादु बि इनहांस थी वेंदो आहे, तिखाइप बि न वधंदी आहे ऐं जेको बि असां ठाहींदा आहियूं उनजो कलर जाम निखरिजी ईंदो आहे। इहो थियण खां पोइ असां हिन में विझंदासीं टमाटनि खे असां हिन में चङी तरह मिक्स करे पकाईंदासीं। तेसि ताईं पकाईंदासीं जेसि ताईं थोरा सॉफ्ट नथा थी वञनि। हिकदमि बि न पकाइणो आहे कि ग्रेवी थी वञे, पर असांखे एतिरो पकाइणो आहे कि उहो थोरो सो ॻरी वञे ऐं सॉफ्ट थी वञे। हाणे असांजा टमाटा सॉफ्ट थी विया आहिनि ऐं झींगा बि तव्हां ॾिसो था थोरा गोल गोल थी विया आहिनि। त इहा निशानी हूंदी आहे झींगनि जी कि झींगा रधिजंदा आहिनि त गोल थी वेंदा आहिनि। हाणे असां हिन में विधा आहिनि पुसियल बासमती चांवर जेके आहिनि लॻभॻि 1.25 कोप। इन्हनि खे असां चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ हे ॾिसो केॾो मस्तु कलर आयो आहे। ऐं हाणे असां हिन में विझंदासीं पाणी। जीअं चांवरनि में तव्हांखे ख़बर आहे कि जेतिरो चांवर हुजनि उन जा 2 गुना पाणी विझिबो आहे, पर हिन में तव्हां थोरो घटि पाणी विझो छो त ऑलरेडी टमाटे में बि मॉइस्चर आहे, झींगनि में बि मॉइस्चर आहे ऐं चांवर जेके आहिनि उहे पुसियल बि आहिनि, त उन्हनि खे इहो घटि लॻंदो, पाणी घटि लॻंदो। हाणे हिन में टहिकव ईंदो। टहिकव अचण खां पोइ असां हिन में हिकु लास्ट ऐं फाइनल इंग्रीडियंट ऐड कंदासीं जंहिंसां हिन जी टेस्ट अञा एनहांस थी वेंदी ऐं उहो आहे कोकोनट मिल्क। इहो जाम ईज़िली तव्हांखे मार्केट में अवेलेबल थी सघंदो आहे। इहो जेको पैकेट हुयो उन जो अधु पैकेट मां हिन में विधो आहे ऐं चङी तरह मिक्स करे
असां जीअं चांवर रधबा आहिनि तीअं चांवरनि वांगुरु रधींदासीं ऐं हे असांजी रेडी थी वेंदी झींगा पुलाव। झींगा पुलाव खां गॾु असां ठाहिण वारा आहियूं साए मसाले में मच्छी। त हे मां मच्छी बि झींगनि वांगुरु ई मैरिनेट करे रखी आहे, लूणु ऐं हैड विझी रखी आहे। हाणे असां हुन लाइ साओ मसालो पीसींदासीं, जंहिंजे लाइ असां विझंदासीं थोरो कोथमीर, 3 सावा मिर्च, 8 खां 10 कलियूं थूम जूं ऐं अधु इंच अदरक जो टुकड़ो। इहो सभु असां मिक्सर में ज़रो पाणी विझी करे सुकनि मसालनि सां गॾु पीसींदासीं ऐं असांजो साओ मसालो मच्छीअ लाइ रेडी थी वेंदो। सुकनि मसालनि में असां विझंदासीं 1 चमिचो लूणु, ॻाढ़ा मिर्च, धाणा, थोरो गरम मसालो, थोरो जीरा पाउडर, इहो सभु विझी करे असां हिनखे मिक्स करे पीसे वरितो आहे। हाणे असां हिन मसाले खे मच्छीअ में भरींदासीं। इहो बंगड़ा मच्छी आहे ऐं बंगड़ा मच्छीअ में मां मुंडी ऐं पुछ कटाए करे हुन में चीर कराया आहिनि। त सभिनि चीरनि में चङी तरह इहो मसालो भरींदासीं ऐं जेको पेट जो हिसो आहे उन में बि चङी तरह इहो मसालो फिल कंदासीं ताकी हर जॻह सां सवादु लॻे, किथां बि फिकी न लॻे। जेसिताईं इहो मैरिनेट थिए थो मसाले में तेसिताईं असां चेक था कयूं असांजो झींगा पुलाव हिकदमि रेडी थी वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था केॾो ख़ूबसूरत लॻे थो। हाणे असां हिनखे थोरो गार्निश कंदासीं। उन लाइ असां विझंदासीं साओ मसालो, साओ कोथमीर, उहो सन्हो कटे करे मथां विझंदासीं ऐं हे ॾिसो केॾो त ख़ूबसूरत असांजो झींगा पुलाव हिकदमि स्वादिष्ट तयारु थी चुको आहे। हाणे असां तयारी कंदासीं मच्छी तरण जी। मच्छी तरण लाइ असां हिकु फ्राई पैन खयो आहे, उन में तेल चङो गरम करे चुका आहियूं। यादि कजो तेल हिकदमि गरम हुजणु खपे, न त मच्छी विझण खां पोइ तेल थधो थी वेंदो ऐं मच्छी फाटणु लॻंदी, टुटणु लॻंदी ऐं हेठां चिपकी पवंदी। त हिकदमि गरम तेल में असां जेको मसालो लॻल हुयो वधीक उहो पासो हेठां रखियो आहे ऐं मथां जेको मसालो आहे उहो असां बाक़ी मच्छीअ ते हणी छॾींदासीं। मां 2 पीसनि ते न हयो आहे छो त उहो गुड़िया जे लाइ फिका पीस कढणा हुया। त इहो असां हाणे मीडियम टू फास्ट गैस ते फ्राई कंदासीं। हिकु साइड सां फ्राई थियण लाइ लॻभॻि 3 खां 4 मिंट लॻंदा। उन खां पोइ असां हिनखे ॿियो पासे बि चङी तरह ईअं ई फ्राई करे वठंदासीं, फेराए करे रखंदासीं जीअं ॿिन्ही पासे मसालो ऐं मच्छी चङी तरह फ्राई थी वञे। ऐं फ्राई थियण खां पोइ रेडी थी वई असांजी मच्छी बि। त तव्हांखे अॼु जूं इहे रेसिपीज़ कीअं लॻियूं तव्हां इहे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। तव्हांखे अॼु जूं इहे 2 रेसिपीज़ कीअं लॻियूं प्लीज़ मूंखे कमेंट करे ॿुधाइजो ताकी मां अञा सुठी रेसिपीज़ तव्हांजे लाइ खणी अची सघां। ऐं प्लस अगरि तव्हां हिन रेसिपी जे थ्रू तव्हां ठाहियो था या अलॻि काई रेसिपी ठाहींदा आहियो इन सां रिलेटेड झींगनि सां या मच्छीअ सां, त प्लीज़ मूंखे कमेंट करे ॿुधाइजो। अॻियां अगरि तव्हां चाहियो था जाम रेसिपीज़ तव्हां हिन जूं ॾिसी सघो त सब्सक्राइब बटन ज़रूरु दॿाइजो। सब्सक्राइब करण सां जेको बि पहिरियों वीडियो अपलोड थींदो उनजो न्यापो तव्हांजे मोबाइल ते अची वेंदो ऐं तव्हां कोई बि वीडियो मिस न कंदव। लाइक ज़रूरु कजो, शेयर बि कजो। जंहिंखे मच्छी जाम पसंदि हुजे, झींगा पसंदि हुजनि, उन्हनि माण्हुनि सां ज़रूरु शेयर कजो ताकी उहो बि पंहिंजे घर में इन्हनि रेसिपीज़ खे ॾिसी करे पंहिंजे घर में ईअं पकाए करे इनखे इंजॉय करे सघनि। त हे ॾिसो असांजी मच्छी रेडी थी चुकी आहे। हाणे असां हिन मथां थोरो विझंदासीं चाट मसाले सां हिन जी टेस्ट अञा वधी वेंदी। तव्हांखे अॼु जूं रेसिपीज़ कीअं लॻियूं ज़रूरु कमेंट करे शेयर कजो। हिन वीडियो खे अगरि तव्हांखे रेसिपीज़ पसंदि आयूं हुजनि त लाइक कजो ऐं उन्हनि माण्हुनि सां शेयर कजो जंहिंखे नॉनवेज खाइणु जाम पसंदि आहे। हाणे असां ॾिसूं असांजो लंच रेडी थी चुको आहे। मिलूं था लंच ब्रेक खां पोइ। लंच थी वई आहे। लंच खां पोइ असां थोरी देरि आरामु कयो आहे। आरामु करण खां पोइ हाणे असां उथिया आहियूं। ध्रुविका खे बुख लॻी हुई त असां सुबुह जो वॉक मतिलबु नारियल पाणी वठी आयासीं। हाणे असां उहो पी रहिया आहियूं। उन खां पोइ असां रेडी थी करे उल्हासनगर वेंदासीं। अहिड़ो हालति असां उल्हासनगर जी कॾहिं न सोची हुई जो हिकदमि सभु दुकान बंदि हूंदा। हाणे थिया आहिनि 7:30, लेकिन तव्हां ॾिसी सघो था मार्केट में कहिड़ो हाल लॻो पियो आहे। झूलेलाल महिर करे असां सभिनि खे इन सिचुएशन मां असांखे ॿाहिरि कढे जिते असां आज़ादी सां पहिरियों वांगुरु जी सघूं। तॾहिं तव्हांखे अॼु जो इहो वीडियो वणियो हूंदो। मिलूं था ॿिए वीडियो में। तेसिताईं सब्सक्राइब करे घंटी वॼाइणु बिल्कुलु न विसारिजो। जय झूलेलाल।